अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वालेकुम सलाम। गदला ॾाढी देर करे तो खीर खणी अची नेराने अदा अॼुकल्ह मीहूं बि पंहिंजी मर्ज़ी थियूं हलाइनि मिंथू त असली मञनि ई कोन थियूं खीर बि बाप पंहिंजी मर्ज़ी ते थियूं ॾियनि गदला पंहिंजे मेन खे मिंथ कर खीर घाटो ॾियनि ग्राहक चांहि कोन था पीअनि मूंखे कारोबार में घाटो थो पवे नेराने सेठ तूं खीर जो अघु वधा मैं खे मिंथ मां कयां छा खवारे पाणी जो बि 70 थो वठी अञा कहिड़ो अघु वधायई नेराने लधा गिराक था चवनि त अहिड़ी चांहि पीअण खां पोइ ॿ केक खाई हा के टेक ॾियूं त उहो भलो न तकड़ में बाबा महांगाई एतिरी वधी वई आहे जो मैं जो ॾारो बि ॾुखियो था वठूं महांगाई रुगो तुंहिंजे लाइ थी आहे खंड पती बि चोट चढ़ी वई आहे नेराने 30 रुपया करे छड़ी अथई चांहि असां खीर में पाणी बि कोन था मिलायूं पोइ बि शिकायत आहे इहा त तोसां थिएत थियल आहे न त माए वारा मूंखे इलाज था कनि हा चांहि तुंहिंजे खीर मां सूरनि जी था ठाहियूं ईअं मोड़े माओ कीअं ठहंदो छॾियो बाज़ खे खीर वठी चांहि तयार कर ग्राहक सवेर खां वठी वेठा नेराने होरिया खीर तो हारी खीर भलो खणी आयो खीर तो वारी एड़ो खीर ॿियो मिलंदो आहे